आलमी मंडी में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में मुसलसल लाथ सबबि मुल्क में पेट्रोल जी क़ीमतनि में 30 रुपयनि ताईं लाथ जो इम्कान आहे। पेट्रोलियम डिवीज़न जे ज़रियनि मूजिबि पेट्रोल जी ख़रीदारी 76 खां 77 डॉलर फी बैरल कई पे वञे। पेट्रोल ते लेवी चार्जिस हिन वक़्तु 50 रुपया फी लीटर वसूल कई पे वञे, जॾहिं त समूरनि पेट्रोलियम शयुनि ते सेल्स टैक्स अञा ताईं बुड़ी आहे। मुल्क में पेट्रोल जी क़ीमत हिन वक़्तु 224 रुपया 80 पैसा फी लीटर आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में हेठि मथां ही 15 डिसंबर ते थींदी। अख़्तियारनि मूजिबि ओघरा 15 डिसंबर ताईं तेल ख़रीदारी जी वर्किंग पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं उमाणींदो ऐं ओघरा वर्किंग 15 डिसंबर ताईं तेल जी ख़रीदारी ते ॿधल हूंदी। ओघरा वर्किंग ते हतमी फ़ैसिलो नाणे वारो वज़ीर आज़म सां सलाह मशवरे खां पोइ कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कंहिं बि मुल्क जी तरक़ी ऐं खुशहाली जे रस्ते में करप्शन हिकु वॾी रंडक बणियल आहे। करप्शन मुल्क जे पाड़नि खे खोखलो जॾहिं त उन जी मुआशी ऐं इंतज़ामी तबाही जो सबबु बणिजंदी आहे। करप्शन जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म चयो आहे त मुआशरे ते इक़्तिदार जो ज़वाल कंहिं बि मुआशरे में करप्शन जी शरह में इज़ाफ़े जो सबबु बणिजे थो। करप्शन सबबु मुल्क ऐं क़ौम जो पैसो शरपसंद अनासरनि जे हथनि में वञण जो ख़तरो वधी वेंदो आहे। शहबाज शरीफ़ चयो त करप्शन सबबु अमन तबाह ऐं इदारा कमज़ोर थींदा आहिनि ऐं अवाम जो गवर्नेंस खां भरवसो ख़त्म थी वेंदो आहे। अॼोके ॾींहं ते असांखे आद करणो पवंदो, असां सभई मिली करप्शन ख़िलाफ़ जंग में सुरख़ुरू थींदासीं। मुस्लिम लीग नून हमेशह मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ अमली क़दम खयां आहिनि। वज़ीर आज़म वधीक चयो त 2013 खां 2018 ताईं मुस्लिम लीग नून जी हुकूमत वारे दौर में करप्शन जी शरह हेठि आई। अरबें डॉलरनि जी सीपीक ऐं ॿियनि तरक़ियाती मनसूबनि में 1% जी बि करप्शन साबित न थी सघी। पाकिस्तान जी सियासत में करप्शन इंतकाम जो ज़रियो बणाइण जो रवाज ख़त्म करणो पवंदो। जहिड़े तरीक़े सां करप्शन जा कूड़ा इल्ज़ाम लॻाए सियासी मुखालफ़नि खे जेल में बंदि कयो वियो, उन जी मिसाल कंहिं ॿिए मुल्क में नथी मिले। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कंहिं बि मुल्क जी तरक़ी ऐं खुशहाली जे रस्ते में करप्शन हिकु वॾी रंडक बणियल आहे। करप्शन मुल्क जे पाड़नि खे खोखलो जॾहिं त उन जी मुआशी ऐं इंतज़ामी तबाही जो सबबु बणिजंदी आहे। करप्शन जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं ते पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म चयो आहे त मुआशरे ते इक़्तिदार जो ज़वाल कंहिं बि मुआशरे में करप्शन जी शरह में इज़ाफ़े जो सबबु बणिजे थो। करप्शन सबबु मुल्क ऐं क़ौम जो पैसो शरपसंद अनासरनि जे हथनि में वञण जो ख़तरो वधी वेंदो आहे। शहबाज शरीफ़ चयो त करप्शन सबबु अमन तबाह ऐं इदारा कमज़ोर थींदा आहिनि ऐं अवाम जो गवर्नेंस खां भरवसो ख़त्म थी वेंदो आहे। अॼोके ॾींहं ते असांखे आद करणो पवंदो, असां सभई मिली करप्शन ख़िलाफ़ जंग में सुरख़ुरू थींदासीं। मुस्लिम लीग नून हमेशह मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ अमली क़दम खयां आहिनि। वज़ीर आज़म वधीक चयो त 2013 खां 2018 ताईं मुस्लिम लीग नून जी हुकूमत वारे दौर में करप्शन जी शरह हेठि आई। अरबें डॉलरनि जी सीपीक ऐं ॿियनि तरक़ियाती मनसूबनि में 1% जी बि करप्शन साबित न थी सघी। पाकिस्तान जी सियासत में करप्शन इंतकाम जो ज़रियो बणाइण जो रवाज ख़त्म करणो पवंदो। जहिड़े तरीक़े सां करप्शन जा कूड़ा इल्ज़ाम लॻाए सियासी मुखालफ़नि खे जेल में बंदि कयो वियो, उन जी मिसाल कंहिं ॿिए मुल्क में नथी मिले। सुप्रीम कोर्ट रिकोडिक मुआदे खे क़ानूनी करार ॾींदे पंहिंजी राय ते ॿधल महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदयाल जी सरबराही में अदालत सगोरी जी 5 रुकनी बेंच रिकोडिक केस जो 13 सिफ़रनि ते ॿधल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, जंहिं में लिखियो वियो आहे त रिकोडिक सदारती रेफरेंस में 2 सवाल पुछा विया हुआ। फ़ैसिले में करार ॾिनो वियो त रिकोडिक मुआदो सुप्रीम कोर्ट जे 2013 जे फ़ैसिले ख़िलाफ़ न आहे। माहिरनि जी राय खां पोइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि मुआदो कयो। सुप्रीम कोर्ट जी बेंच पंहिंजी राय में लिखियो त मुल्की आइन क़ौमी असासनि जी क़ानून ख़िलाफ़ मुआदे जी इजाज़त नथो ॾिए। सूबाई हुकूमतूं मादनियात जे हवाले सां क़ानून में तब्दीली ऐं तरमीम करे सघनि थियूं। अदालत चयो त बलोचिस्तान असेंबली खे बि मुआदे ते एतमाद में वरितो वियो हो, जॾहिं त चूंडियल अवामी नुमाइंदनि बि मुआदे ते को बि एतिराज़ न कयो। मुआदे में का बि गैर क़ानूनी शक न आहे। अदालत
फैसले में चयो वियो त बैरक गोल्ड यकीन ॾियारियो आहे त लेबर कानून ते अमल कयो वेंदो। बैरक गोल्ड कॉर्पोरेट सोशल जिम्मेवारी निभाइण जो बि यकीन ॾियारियो आहे। फैसले मूजिबि परॾेही इन्वेस्टमेंट बिल सिर्फ़ु बैरक गोल्ड जे लाइ न आहे, उहो ब्रास कंपनी जे लाइ आहे जेको $500 मिलियन खां वधीक जी सरमायाकारी कंदो। सुप्रीम कोर्ट 5 रुकनी बेंच गॾियल राय ते ॿधल फैसले में चयो आहे त जस्टिस याया आफरीदी करार ॾिनो आहे त रेफरेंस जो पहिरियों सवाल पॉलिसी मामिलो आहे। जस्टिस याया आफरीदी सवाल बाबति नोट बि लिखंदो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही हिकु दफ़ो ॿीहर शहबाज शरीफ़ खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। वज़ीर आज़म मथां तनक़ीद कंदे परवेज़ इलाही चयो त हीअ चवनि था त असां 1% जी बि करप्शन नाहे कई, टको छा थींदो आहे भाउ। हुननि जा पंहिंजा माण्हू ई चवनि था त हुननि असां वटि कुझु अचण ई न ॾिनो। परवेज़ इलाही चयो त शहबाज शरीफ़ पंजाब दुश्मनी में समूरियूं हदूं पार करे चुको आहे। शहबाज शरीफ़ आबादगारनि ऐं हारियुनि सां ज़ुल्म ते लही आयो आहे। ग्रेटर थल केनाल मुआदे ते 13 डिसंबर ताईं सयूं न थियूं त मुआदो पाण मुरादो ख़तमु थी वेंदो। ग्रेटर थल केनाल प्रोजेक्ट एकनिक खां मंज़ूर करायो वियो। ADB मुआदे ते सही जी तारीख़ 13 डिसंबर 2022 आहे। हुन चयो त वफ़ाक़ तरफ़ां हिन मामले ते अॻभराई न थियणु अफ़सोसनाक आहे। एकनिक इजलास में सिंध पंजाब जा एतिराज़ अंगनि अखरनि सां ख़तमु करे छॾिया आहिनि। ग्रेटर थल केनाल फेज़ 1 जी तामीर, मरमत ऐं बहाली बि कई वेंदी। ग्रेटर थल केनाल जो फेज़ 2 ठहण सां 6 लख एकड़ एराज़ी जी पोखीअ लाइ पाणी मिली सघंदो। चौधरी परवेज़ इलाही चयो त कुझु हुकुमरान दाव ते वेठल ऐं कुझु दाव लॻाए वेठा आहिनि। खेनि शर्म शेख वञी बि शर्म नथो अचे, उते वञी बि हुननि घुरणु न छॾियो। घोट शादीअ ते कुंवार खे तोहफ़े में गॾह ॾेई छॾियो। मूंखे हमेशह ख़बर हुई त वरीशा खे गॾह याने खोतनि जो तमामु घणो शौक़ु आहे, तंहिं करे हीअ मुंहिंजे तरफ़ां शादी जो तोहफ़ो अथसि। उहा ॻाल्हि पाकिस्तानी सोशल मीडिया ते बहस हेठि आयल अज़लान शाह कई। हुन पंहिंजे इंस्टाग्राम पोस्ट में चयो आहे त पंहिंजी कुंवार खे संदसि शादीअ ते गॾह जो बचो याने खोतो तोहफ़े तौरु ॾिनो आहे। घोट कुंवार खे उहो तोहफ़ो ॾियणु वक़्तु तस्वीरूं ऐं वीडियोज़ सोशल मीडिया ते शेयर कयूं आहिनि। उन तोहफ़े बाबति अज़लान जो चवणु हो त मूंखे जानवरनि सां प्यार आहे। माण्हू छा बि चवनि, गॾह मुंहिंजो पसंदीदा जानवर आहे। मूंखे गॾह सां प्यार आहे। हीअ वरीशा लाइ मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो आहे। सोशल मीडिया ते घोट तरफ़ां कुंवार खे ॾिनल तोहफ़े वारे मामले ते बहस जुड़ियल आहे। कुझु सार्फ़िन घोट जी वाखाण करे रहिया आहिनि त कुझु वरी तनक़ीद बि करे रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जे सलाहकार बैरिस्टर मोहम्मद अली सैफ़ सिंध जे सूबाई वज़ीर सरजील मेमून जी ख़ैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी हालतनि बाबति ॾिनल बयान ते सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। बैरिस्टर मोहम्मद अली सैफ़ सुध समाव जे सूबाई वज़ीर सरजील मेमून खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त सरजील मेमून जी मिसाल उन ॾेॾर जहिड़ी आहे जेको थले ते चढ़ी चवंदो आहे त कश्मीर नज़र अचे पियो। सरजील मेमून जूं नज़रूं सिंध ते नथियूं पवनि पर खेसि ख़ैबर पख्तूनख्वा नज़र ईंदो आहे। हुन चयो त सरजील मेमून ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान बाबति वॾियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। कराची में जेतिरा ॾोह थी रहिया आहिनि एतिरा समूरे पाकिस्तान में न आहिनि थींदा। KPK तर्जुमान वधीक चयो त कराची पीपल्स पार्टी जी हुकूमत वारे दौर में ॾोहारियुनि जो गढ़ बणिजी चुको आहे। हुननि जी नाअहली सबबि कराची में धारियुनि जी लोध अची रही आहे। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में बि पुलिस एहलकार महफ़ूज़ न आहिनि। बैरिस्टर मोहम्मद अली सैफ़ वधीक चयो त सरजील मेमून ख़ैबर पख्तूनख्वा अची खेसि सिक्योरिटी गार्ड खां सवाइ घुमाए ॾेखारींदासीं। सरजील मेमून वॾियूं ॻाल्हियूं करणु छॾे सिंध जे हालतनि ते ध्यानु ॾिए। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान खे चैलेंज करियां थो त हू असेंबलियूं टोड़े ॾेखारे। ईंदड़ चूंडनि खे छॾे हिन चूंडनि में ई फ़ैसिलो थी वेंदो। इस्लामाबाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो त इमरान ख़ान शहबाज शरीफ़ ऐं उन जे ख़ानदान ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया, उन्हनि जे ख़िलाफ़ कूड़ियूं ख़बरूं शाया कराईंदो रहियो। पर डेली मेल उहो मञियो त हुननि खां ग़लती थी आहे। घरू वज़ीर चयो त डेली मेल खां उहो कमु कंहिं करायो। डेली मेल जे नुमाइंदे खे बि पाकिस्तान घुरायो वियो ऐं उन खे जेलनि में माण्हुनि सां मिलायो वियो।
ANF खे बि ज़ाती मुफ़ाद लाइ इस्तेमालु कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे NF समूरी दुनिया में सफ़ायूं पेश करे रहियो आहे। असां नैब कानून खे बहितर करे छॾियो त जीअं कंहिंखे बि इंतकामी कार्रवाई जो निशानो न बणायो वञे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त इमरान ख़ान पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ामनि जो जवाबु ॾियण जी पोज़ीशन में न आहे। ऑडियो में चवनि था त मुर्शिद फ़िक्र न करियो, जीअं चओ था ईअं ई थी वेंदो। अवां सिर्फ़ु घड़ी नाहे विकिरो कई पर समूरो तोशाखाना विकिरो करे छॾियो आहे। ठेकेदारनि खे घरनि ते घुराए पैसा वरिता विया हुआ। हुननि जे घरनि में नोट ॻणण जी मशीन बि मौजूदु हुई। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी सर्वे मूजिबि पाकिस्तान अंदरि करप्शन में पुलिस खातो पहिरें नंबर ते आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पाकिस्तान में करप्शन ते अवामी सर्वे जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिबि पाकिस्तान में पुलिस जो खातो करप्शन में पहिरें नंबर ते आहे। सर्वे मूजिबि अवाम टेंडरिंग ऐं ठेकेदारी जे निज़ाम में हेराफेरी खे ॿियो नंबर ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अवामी राय मूजिबि बदउनवानी में इंसाफ़ जे निज़ाम खां सवाइ तालीम खातो चोथे नंबर ते आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त ताज़ी बोर्ड दौरान बोर्ड मुतासिरनि लाइ आयल इमदाद में बि करप्शन थी आहे, जंहिंखां पोइ अवाम करप्ट माण्हुनि खे उमिरि क़ैद सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे ऐं चयो आहे त सरकारी ऑफिसर, सियासतदान ऐं जजिस पंहिंजा असासा ज़ाहिर कनि।